हरिद्वार संझा जी वेल, गंगा जो किनारो, हज़ारी पुरुष ऐं स्त्रियूं, हथनि में दोना, दोननि में गुल, गुलनि मथां ॾियाटियूं, नंढड़ियूं आरतियूं, मथे पहाड़ ते मंदर में नाद वॻो ऐं सभु आरतियूं लही पयूं गंगा जे जल मथां। गीत पुठियां रहिजी वियो आहे। अब तो चले अवधूत, मगर उन जो कैफ़ गुलाल जे लालीअ जा घेरे वेठो आहे अञा बि मुंहिंजो मन। सिंधियुनि जी बर्ख लेखिका सुंदरी उतमचंदाणी। असीं जॾहिं सिंधी साहित्य जी सूंह ऐं सुंदरता जो सोचींदा आहियूं त असांजे ज़हन में सभ खां अवल सुंदरी उतमचंदाणीअ जो नालो तरी ईंदो आहे। सुंदरीअ जी इहा साहित्यिक सुंदरता कॾहिं हिन जे आखाणियुनि में, कॾहिं नॉवलनि त कॾहिं नाटकनि में या वरी कविता में निखार पाए पढ़ंदड़ आॾो उभरी ईंदी आहे। हिन जो जनमु थियो सुहारी सिंध जे हैदराबाद शहर में। हैदराबाद सिंध जे दिल जी धड़कण, जिते सिंधी तालीम ऐं अदब जे रोशनीअ जो ॾीओ ॿारियो। मिर्ज़ा कलीज बेग, दयाराम गिदूमल, कौरोमल चंदनमल खिलाणी ऐं साधू हीरानंद। ऐं इन ॾीए जी तिजलेदार लाट आहे सिंधी अदब जी मायनाज़ लेखिका सुंदरी उतमचंदाणी। छा हू त मुंहिंजी चौधारी रचना संसार जो सागर हो जो लहरूं पियो मारींदो हो। जो मूंखे एतिरा किताब पढ़ण लाइ मिलिया, सॼे घर में पंहिंजे ॾाढनि माण्हुनि जूं केॾियूं कठियूं थियल शयूं, उन्हनि जे पाण में वेही ॻाल्हियूं करणु, आखाणियूं ॿुधाइणु। असां जॾहिं बर्मा मां मोटियसि पिए, मां नंढी हुअसि 6-7 साल जी, त उन वक़्तु असां ॾाढियूं रासलीलाऊं रामलीलाऊं तीर्थनि ते ॾिठियूं। असांजे माउ पीउ ॾाढो तीर्थनि ते असांखे वठी हलिया ऐं इहे जेके असीं ॾिसी आयासीं उहे वरी असांखे घर में अची ॾेखारणु लॻासीं। त असां वटि ॼण ऑडियंस मिली वेंदी, पोइ असीं ॿई भेनरुनि खे नाच गाना रासलीलाऊं मां ऐं जमुना वेठा ॾेखारींदा हुआसीं। तंहिंखां सवाइ मुंहिंजो जेको भाउ हो घनश्याम, उहो बि संदले चौधारी चादरुनि जा पर्दा टंगाए सुठो नाटक नंढा नंढा कराईंदो हो असांखां। तंहिंखां पोइ आखाणी ॿुधाइण जो ढंग जेको मुंहिंजे पीउ खे हूंदो हो सो बिल्कुलु अनोखो हूंदो। असुलु आखाणी पेट में पइजी वञे ईअं लॻे जेकर हाणे जी आखाणी मां उन तरह ॿिए कंहिंखे ॿुधाए सघां। तंहिंखां पोइ शहनशाह त उहो आखाणियुनि जो असांजो भाऊ हरी सुंदर, वरी हुई मुंहिंजी माउ देवी, धर्म जी माउ, उहा मूंखे वठी हलंदी पहलाजपुरी में यानी सत्संगनि में। ऐं उते जो मां ॾिसंदी हुअसि त संगीत सां गॾु साहित्यिक रचनाउनि जा अजीब अजीब कारनामा ॿुधण में मिलंदा हुआ त मुंहिंजो सॼो शरीर ई संगीत में अची वेंदो। मूंखे लॻे थो त इहा जेका नंढड़े हूंदे जी मूंखे साहित्यिक देन मिली, सा मुंहिंजे शरीर में रचनात्मक ओसर संसार खे उन पैदा कयो। 16 नवंबर 1947 सुंदरीअ जी शादी बिना ॾेती लेतीअ जे आसनदास ॼेठानन उतमचंदाणीअ सां सिंध में थी। उत्तम मणिया न वरिता साहुरनि खां ऐं सुंदरीअ मणिया न पाता तन ते सॼी उमिरि। सुंदरीअ खे साथ मिलियो उत्तम जो। सिंध में हिन फ़क़ति हिकु रशन कहाणी बहादुर मावजी बहादुर धीव तर्जुमो कई हुई। विरहाङे बैदि हिननि जी सिंध छॾण ते मर्ज़ी कान हुई, पर जॾहिं ख़बर पियनि त उन राति हिननि जे घर ते हमिलो थियणो आहे त छा कनि, छॾे आया पंहिंजो वतन। विरहाङे खां पोइ हिन जी पहिरीं कहाणी हुई ममता, जंग जे ख़िलाफ़। सुलह शांतीअ जी हिन कहाणीअ खे इनाम मिलियो 1952 में। 1953 में हिन जे नावल किरंदर दीवारूं सभिनी नक़ादनि जो ध्यानु छिकायो। नावल ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थियो। हिन जो ॿियूं इनामी कहाणियूं हुयूं कोशा, खीर भरिया हथरा, जिन खे सिंधी साहित्य में हिकु कामयाब लेखिका जो दर्जो ॾिनो। बम्बईअ में दादा मंगहाराम मलकाणीअ जे ज़ेर साए सिंधी
अदबी क्लास हलंदड़ हो, जंहिंमें सुंदरी उत्तम सरगरम मेंबर थी रहिया। ॿियनि लेखकनि सां गॾिजी 1956 में दिल्लीअ में एशियन राइटर्स कॉन्फ्रेंस में बहिरो वरिताऊं। हिन कहाणियूं, नाविल, शेर, मज़मून, नाटक ऐं अदब लतीफ़ लिखिया आहिनि। साहित्य जे जंहिं बि सनफ़ खे छुयो अथई, तंहिंसां निभायो अथई, चिमकायो अथई। सुंदरीअ खे मां घणनि सालनि खां सुञाणा। सुंदरी हिकु वॾी लेखिका आहे। मां संदसि कहाणियूं पढ़ियूं आहिनि। कहाणी नवीस त ख़ासि सुठी आहे, पर उन सां गॾु इहे शाइरा बि आहे। जेके बि लिखंदी आहे उहे दिलि मां लिखंदी आहे। दिलि जे गहराइनि मां जेके ॻाल्हियूं निकिरनि थियूं उहे हिन पंहिंजे कहाणियुनि में पेश कया आहिनि। ऐं हीअ हिन में जज़्बात जी गहराई आहे, अहसास जी ताज़गी आहे। ऐं मां खेसि चवंदो आहियां त तूं लिखंदी अचु त असां पढ़ंदा अचूं। सुंदरीअ जूं कहाणियूं ज़िंदगीअ जे ठोस हक़ीक़तनि ते ॿधल आहिनि। हिन जा किरदार संदसि आस पास वारे माहौल में रहंदड़ जीअरा जाॻंदा इंसान आहिनि। सुंदरी उत्तमचंदाणी जो नावल प्रीत पुराणी रीत निराली, इहो इन नावल हिकिड़ो नओं इन वीचारधारा खे, हिकु वीचारनि जे वैखरी खे हिकु नओं मोड़ ॾिनो। घटि में घटि मां ऐं मूंखे ॿिया बि के मां फ्रेंड्स सुञाणा जिन इहो महसूसु कयो त असां वटि इश्क जी माना प्यारु मोहबत उन में जेकॾहिं नाकाम बि मिले त देवदास वांगुरु पंहिंजी हयाती बर्बाद जेको करे माना उहो सचो आशिक़ आहे। सुंदरी उत्तमचंदाणीअ प्रीत पुराणी रीत निराली में इन फिल्म खे टोड़े फोड़े फिटी करे छॾियो। उन चवणो त इश्क ज़िंदगी खे संवारण लाइ आहे। जे इश्क ज़िंदगी खे देवदास वांगुरु बर्बाद थो करे त उनखे क़ुर्बान करे छॾियो। ज़िंदगी मथ भरी आहे, इश्क हे उन खां ॿियो नंबर आहे। असां उन खां अॻु में असांजे दिमाग़ ते देवदास छायल हो शरद बाबू जो। असां सम्झंदा हुआसीं त देवदास तमामु सचो आशिक़ हो, पर दीदी जे सुंदरी उत्तमचंदाणी जे चवण मूजिबि त भले सचो आशिक़ हो पर हुन ज़िंदगी जो क़दुरु न कयो। बराबरि इश्क वॾी चीज़ आहे, वॾी चीज़ आहे, उन खां उहा इनकारी कोन्हे, पर पंहिंजे किरदारनि मार्फत इहो पैगाम ॾिनई त ज़िंदगीअ जो मुल्ह इन खां मथे रखो। हिन जी कहाणी विलायती घोट जी ॻोल्हा ते टेलीफिल्म ठही। सुंदरीअ अदाकारी कई पंहिंजे धीउ आशा ऐं ॾोहिटी मूमल सां। तो हाणे लहका सारी साड़ी अचणी आहे मीना अठी बि उठ माकोड़ो मां साथ सुहाणे चवंदी जो आई लखा पसंदि थी पई आहे त अची को होटल वोटल में कमरो बुक करे आ हिते अचण मां छा फ़ाइदो। इहो को गाड़ी घटि पैसा छा ये ॿिए हंधि बुक करे आ। जामन कबूतर हथन सां खोल ना। खोलिया तो जामन कबूतर अई माण्हू किथे आहिनि। हिन कहाणी लिखण जो वीचार कीअं आयो हिन जे मन में? हिकु भेण लेगोस में रहंदी आहे, उहा पंहिंजे धीउ खे वठी आई भारत में कोई विदेशी छोकिरो ॻोल्हे उनसां शादी कराइण लाइ। पर अजब इहो थियो त केतिरा ई ॿिया छोकिरा जेके शादी करण लाइ आया हुआ तिन खे ॾिसी न पसंदि ई न पिए कयो। हीअ विदेशी रंग में रंगियल छोकिरी कंहिंखे पसंदि ई न करे असीं मुंझी पियासीं। घणेई छोकिरा रंग ॾेखारियासीं, असांखे सम्झ में न अचे त आख़िर हिन मन जे पसंदि जी बिजली कंहिं ते किरंदी। लेकिन अजब जी ॻाल्हि त इहा कि विदेशी छोकिरे खे पसंदि करण जे बदिरां हिन देसी छोकिरे खे पसंदि कयो। हीअ ॻाल्हि मुंहिंजे मन खे छुई वई। सभिनी ॾाढा सभु कुझु थिया, पर मुंहिंजे मन खे हिन ॻाल्हि हिकु कहाणी जे रूप में करे वरितो ऐं उहा कहाणी विलायती घोट जी ॻोल्हा अॼु तव्हीं ॾिसी रहिया आहियो। हुन जी लिखियल कहाणी विलायती घोट जी ॻोल्हा में मूं एक्टिंग कई। नानी बि हुई, मुंहिंजी मम्मी आशा बि हुई। त हिकु जीअं फैमिली, हिकु ई फैमिली जो
टे जनरेशन्स हिकु ई टेलीफिल्म में ॾाढी वॾी ॻाल्हि हुई, ॾाढी सुठी ॻाल्हि हुई ऐं इट वॉज सो कंफर्टेबल, एॾो मज़ो आयो असांखे। पर आई एम वेरी प्राउड कि मूं नानी सां एक्टिंग कई आहे। सिंधीअ जी मशहूरु लेखिका दादी पोपटी हीरानंदाणीअ चयो, मुंहिंजे ज़माने में मूं सां गॾु ॿियूं लेखिका हुयूं, जंहिंमें पहिरीं मूंखां बि पहिरीं लिखणु शुरू कयो सुंदरी उतमचंदाणी। सुंदरी उतमचंदाणीअ कहाणियूं नाटक लिखिया। ॿी लेखिका कला प्रकाश हुई। ऐं मां जेकॾहिं मञा थी त असां सिंधी लेखिकाउनि में जेकॾहिं का सुठी ऐं सुठो दृश्य पसाईंदड़ का लेखिका हुई त उहा सुंदरी हुई। भूरी सुंदरी उतमचंदाणीअ जी शाहकार कहाणी लेखी वञे थी। ऐं हिंदुस्तान जे विरहाङे खां पोइ जॾहिं बदबख्त विरहाङे खां पोइ असीं हिंदुस्तान में हिते आयासीं सिंधी, तॾहिं पहिरीं जेका मेजर सिंधी स्त्री राइटर हुई उहा सुंदरी उतमचंदाणी। ऐं इहा कहाणी जॾहिं भूरी पढ़ी वई तॾहिं राई अॼु मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। उन चयो त इहा भूरी इट इज़ अ पोएम। अॼु मूंखे उहा सिक यादि आहे। भूरी कहाणी जेॾी महिल पढ़ी पूरी कई तॾहिं हिन जे राईअ हिकिड़े शाइर जे मुख मां निकिरी वियो हो, हिकिड़े शाइर जे मुख मां निकिरी वियो त दिस इज़ अ पोएम, नॉट अ शॉर्ट स्टोरी बट हिकिड़ी ॼण कविता आहे, हिकिड़ो मास्टर पीस हो उन ज़माने में भूरी। ऐं तंहिंजे करे अॼु ॼण हिकिड़े चइजे त हिकिड़ी क्लासिक थींदी आहे, का चीज़ थींदी आहे। कोई लेखक 10 किताब लिखण खां पोइ बि ज़िंदह कोन रहंदो आहे, पर कोई लेखक हिकिड़ी कहाणी लिखण खां पोइ ज़िंदह रहंदो आहे। उहा हिकिड़ी कहाणी लिखण खां पोइ ज़िंदह रही सघे थी, जेतिरो उन खां पोइ बि घणी कहाणी लिखण। जॾहिं मूं सुंदरीअ जी आखाणी भूरी पढ़ी त मूंखे टच थी वियो ऐं अखियुनि मां ॻोढ़ा ॻरण लॻा। हिन सिंधीअ जे माहौल खे पूरी तरह डिपिक्ट कयो आहे, चङी तरह। सिंधी नाला यूज़ कया अथसि, सिंधी माहौल यूज़ करणु, सिंधी रस्मूं, असांजा पापड़ कचरियूं, उन्हनि सभिनी खे खणी आई आहे पननि जे विच में। ऐं पढ़ंदे पढ़ंदे असीं उहा ॻाल्हि फील करियूं था। ऐं उहो ई सचो साहित्य आहे जेको माण्हूअ खे पाण सां खणे, जेको तोखे मथे लिफ्ट करे। हीअ भूरी आहे जंहिंजे लाइ ॿुधायो मैं त असांजे 20 घड़ीअ जी सूंहं हुई। त हीअ आहे तव्हांजे 20 घड़ीअ जी सूंहं। छॾियो मूंखे ख़बर आहे भूरी तव्हांखे मोए वई आहे। अरे तूं चढ़ी त कान थी पई आहीं, ही चवी छा पई? जॾहिं उहा वञण लॻी तॾहिं हुनजी चाल खे ॾिसी तव्हांजो तन मन ई ठरी पियो हो। पंहिंजे दिलि खां पुछी ॾिस, शिकायतुनि जा भंडार लॻा पिया अथई। ॿारनि खे कॉन्वेंट में छो नथा पढ़ायो, शॉपिंग ते छो नथा वठी हलो, विलायत छो नथा घुमाइण वठी हलो, पेके माके छो नथा वठी हलो, मां अकेली कीअं वेंदसि? ऐं होॾां भूरी आहे जा बेबाक थी सॼे शहर जूं घिटियूं पई घुमे। हुनजी खुददारी खेसि अॻियां पुठियां हुनजो पहिरो थी ॾे। वॾे आसमान हेठां, वॾे धरतीअ ते घुमंदे घुमंदे उहा एतिरे त विशाल ऐं मज़बूत दिलि वारी थी वई आहे जो हुनखे को बि कूड़ो शान कोन थो सताए। सुंदरीअ जे कहाणियुनि घणो कुझु ॾिनो सिंधी साहित्य खे, सिंधी स्त्रियुनि खे अॻिते वधण जी प्रेरणा ॾिनी। ऐं अॼु जे ज़माने जे औरत जी, ख़ासि करे आज़ादीअ खां पोइ जेका सिंधी औरत दरबदर थी सिंध मां हिंद में आई, उन्हनि जो उन वक़्त जो ज़िंदगीअ सां जेको संघर्ष हो, उन संघर्ष जी हर स्त्री पात्रा सुंदरीअ जे कहाणियुनि में पंहिंजी झलक पसाए थी। हिन केतिरा ई नाटक लिखिया ऐं डायरेक्ट कया। अमुल माणकनि जो वापारु पेश थियो बम्बईअ में। मम्मी रिटायर थी करे तर्जुमो कयईं ऐं उहो नाटक पेश थियो दुबईअ में। हिन सिंधूअ जे किनारे फिल्म में अदाकारी कई 1968 में। हिन केतिरनि ई नाटकनि में एक्टिंग कई ऐं
ऐं इप्टा जे मालनी ड्रामा में बि कमु कयो। ऑल इंडिया रेडियो जी हीअ अप्रूव्ड आर्टिस्ट ऐं फिल्म डिवीजन जी हू अप्रूव्ड राइटर थी रही। वो अदब जंहिंमें नज़्म आहे, उहो अदब जंहिंमें गीत आहे, उहो अदब जंहिंसां मौसीक़ी शामिल आहे। इन्हनि सभिनी गुणनि वारी सिनफ़ ते सुंदरीअ कलम आज़माई कई आहे ऐं सुठी कलम आज़माई न आहे, केतिरियूं हासिलातूं आहिनि। गुल गुलाबी सिंधियत जो, गुल गुलाबी सिंधियत जो, सिंध मुंहिंजी जा सलाह थींदा वञनि था वण ॾिसो, हंज में भारत जे परजी सभु लॻा सामण ॾिसो। गुल गुलाबी सिंधियत जो आहे कलमियो हिंद में, गुल गुलाबी सिंधियत जो आहे कलमियो हिंद में, आ उन्हीं जे हुस्न जो सबके लॻो कामण ॾिसो, आ उन्हीं जे हुस्न जो सबके लॻो कामण ॾिसो। लहर लोॾे में रहिया सिंधी घणो अरसो मगर, लहर लोॾे में रहिया सिंधी घणो अरसो मगर, सॾ करे हथरा झले निकिता समुंड जागण ॾिसो, सॾ करे हथरा झले निकिता समुंड जागण ॾिसो। कीअं सां रोकण सां रुकबी वहक सिंधुअ जी अजल, कीअं सां रोकण सां रुकबी वहक सिंधुअ जी अजल, हथ ॾेई रोकियो थे जिन अॼु तिन जा हथ मैटण ॾिसो। पेश आहे सुंदरी उत्तम चंदानी। राग जा राजा राय ॾियात, राग जा राजा राय ॾियात, राग तेरी जी सुर त ॾिनो तो, पर सुर कंहिंजो हो सोरठ वर जो, सुर कंहिंजो हो सोरठ वर जो, तॾहिं सोरठ कीअं जालींदी वर बिना, तॾहिं सोरठ कीअं जालींदी वर बिना, जो को तोखे समा। सुंदरी शुरू खां वठी अॼु ताईं लिखंदी रही आहे ऐं काफ़ी सुठो लिखंदी रही आहे। ख़ासि करे शॉर्ट स्टोरी में उनजी देन खे केरु बि भुलाए नथो सघे, पर हुगा सां मूंखे लॻे थो त उहा दायरा सभु टिपी तोड़े ॿाहिरि आई आहे, पंहिंजो पाण सां सन्मुख थी आहे, पंहिंजो पाण सां ॻाल्हाए सघी आहे, ऐं उहा बिल्कुलु सॼी सिंसियरिटी ऐं ऑथेंटिसिटी। ही तुंहिंजो हुगा, इन मां केतिरा टुकड़ा, केतिरा नसी नज़्म जा टुकड़ा मूं रबर पढ़िया आहिनि। ॿोली ॾाढी सुहिणी शाइराणी, पर हिन में स्त्री जो जेको चिट लॻे थो त उहा स्त्री ढावल न आहे, उहा उनखे अञा पंहिंजी ज़िंदगी मां कुझु उमेदु आहे, उनखे अञा का आशा आहे। तूं इन 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 पंहिंजी लिखणी जे पहलू ते या इन किरदार जे पहलू ते कुझु रोशनी विझी सघंदी? हीअ ॾिसे न, हीअ सभु जेके टिकाणा धर्मी संस्थाऊं वग़ैरह सभु छाला आहिनि, कॾहिं बि कंहिंखे ढह कोन्हे, केतिरो कंहिंखे कुझु मिले, ॿार बच्चा सभु कुझु हूंदे मूंखे कहिड़ी ॻाल्हि जी घटिताई आहे, उन हूंदे बि मूंखे ढह कोन्हे। माना इहा हिकिड़ो कुदरती आत्मा जी बुख हुजे थी माण्हू में, जेका कॾहिं पूरी थियण वारी कान्हे। सुंदरीअ जी साहित्यिक रचना जी क़दुरशनासी थी आहे, केतिरा ई सन्मान ऐं अवॉर्ड्स अता थिया आहिनि खेसि। नेहरू अमन इनाम 1978 में इंदिरा गांधीअ ॾिनो। अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा तरफ़ां इनाम ॾिनो वियो। साहित्य अकादमी 1986 में विछोड़ो किताब ते खेसि इनाम ॾिनो। 1990 में गौरव पुरस्कार मिलियो महाराष्ट्र सरकार वटां। माली अकादमी तरफ़ां क़दुरशनासी थी। NMKRV कॉलेज बेंगलोर तरफ़ां नाजन गुरु तिरुमलम्बा अवॉर्ड मिलियो। समूरी साहित्यिक देन लाइ सुंदरीअ खे NCPSL तरफ़ां लाइफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड ॾिनो वियो। सिंधी अकादमी दिल्लीअ तरफ़ां हिन जी क़दुरशनासी कई वई। मीट द ऑथर बि थियो। भला तुंहिंजी ॿोली ख़ासि तौरु जंहिंजी घणी साराह आहे त उहा घरू माहौल खणी आई आहे, घरू इस्तिलाह खणी आई आहे। इहो ॿोलीअ जो इस्तेमालु सो तो किथां सिखियो? ॿोली जेका चौधारी में जे माहौल मां मिली, पर घर बर असांजो अहिड़े क़िस्म जो हो जंहिंमें अक्सर सुठी ॿोली जी हिकु सिट कोई ॻाल्हाईंदो न त ॾाढी वाह वाह पवंदी हुई। सुठा सॼो ॾींहुं चर्चा मस्करियूं, सुखियो घर हो, जंहिंमें सॼो वक़्तु आखाणियूं
किन फिल्मुनि जूं ॻाल्हियूं अहिड़ी तरह हलंदियूं हुयूं, छो जिते ॿोली जो घणो असरु हो, पर ख़बर कान पवंदी त ॿोली मां कैच पई करियां या सिखां पई। बाक़ी ॾिसंदी हुअसि मुंहिंजी ॾाॾी, मुंहिंजी माउ अहिड़ा पंहिंजे, वरी घर में ससु साहुरे घर मुंहिंजी ससु बि अहिड़ा पहाका ऐं सलाह ॾींदी जो मुंहिंजो त अकुलु चक थी वेंदो। सची ॻाल्हि। ॾाढो सुठो, पंहिंजी ॻाल्हि खे पूरो पुख़्तो करण लाइ हुननि खे ॾांहुं मिलियल हो, हुननि खे का ॾात मिलियल हुई। या मां ॾिसी अॼु बि चवां थी त मुंहिंजी सिंधी ॿोली ॾाढी शाहूकार ॿोली आहे, जबड़ी ॿोली आहे। गोरखे बाबति संदसि कहाणी ही शहर लाजवाब कहाणी आहे जेका केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमो थी आहे। ज़नाने सुभाउ जे ॾेखाव परस्तीअ ते चोट कयल आहे कहाणी चतुरीअ में, जंहिं ते बि टेलीफिल्म ठही किटी पार्टी। हेॾा मां सच थी चवां, जे तव्हां पैसा न ॾिना त मां रेनू सुंदरी उत्तम चंदाणी जेके कहाणियूं लिखे थी उन में समाज जो को न को अहिड़ो अहम पहलू उहा रोशन करे थी जंहिंमें को संदेश बि हूंदो आहे। चवंदा आहिनि त शादीअ खां पोइ छोकिरीअ जो ॿियो जनम थींदो आहे, रुगो घोट सां न सॼे कुटुंब सां निभाइणो पवंदो आहे। बस मीरा, तूं मुंहिंजे परिवार जो ख्यालु रखंदी रहिजांइ, मुंहिंजी हर इच्छा पूरी कंदी रहिजांइ, then they will be happy with you। होलीअ ते रुगो 2 किलो गियर मोकिलिया अथई माणस, न गॾु को कैश न सुको मेवो कुछ बि न। बस बस हाणे घणो न ॻाल्हाए, तूं जल्द वञी पंहिंजी बैग खणी अच। असांजो भेणियो बि कन्हयो कचो ने पी ऐं भेण जी ॻाल्हि ॿुधाई, ज़ाल जी ॿुधाई कोन। सब कुछ बर्बाद थी हो। बस करो डैडी, बस करो। हे भगवान, भगवान जो इंसाफ इते ही थी वियो मीरा, इते ही कर इते ही भर। इंसाफ किथे आहे इंसाफ मम्मी? कोने हिन दुनिया में इंसाफ, मूंसां बि इंसाफ कोन थियो आहे। उणिवीह सौ 64 में सुंदरीअ सिंधु नारी सभा जो पायो विधो, जा अॼु बि हली रही आहे। सुंदरी उत्तम चंदाणी न फ़क़ति हिकु कामयाब अदीबा आहे, पर उन सां गॾु आहे हिकु बहितरीन इंसान। असीं कुझु राइटर्स हिक ई टाइम ते नयूं जॾहिं आयूंसीं त सभिनी वॾनि राइटर्स असांखे वेलकम कोन कई, पर दादी सुंदरीअ त हिकदमि कई। मूंखे बराबरि सां असुलु यादि आहे, दीदीअ मूंखे हुब भरी हिकु ग्राटरी पाती जंहिंजो छुआ मूंखे अॼु ताईं आहे। सभिनी रिश्तनि में वॾे में वॾो दर्जो माउ जो थींदो आहे। मुंहिंजे लाइ मुंहिंजी माउ भॻवानु थी रही आहे। वधीक क़दुरु माइटनि जो तॾहिं ई थींदो आहे जॾहिं असीं ख़ुदि माइट बणिजंदा आहियूं। परदेस में रही करे सम्झुमि त सिंध खां परे रहण जे ॾुख जो सूरु असांजे माइटनि कीअं सठो हूंदो। मम्मीअ जूं लिखियल आखाणियूं त घणेई, पर मन जी ॻंढि ऐं बेकारनि जो दफ़्तरु मूंखे मुंहिंजे हक़ीक़ी ज़िंदगीअ में ॾाढियूं कतब आयूं। संदसि लिखियल ड्रामो अमूल माणकनि जो वापारु बि मूं जापान में रही करे कयो, जेको सभिनी खे ॾाढो वणियो। मुंहिंजी नानी हमेशह सभिनी जो ख़्यालु रखंदी आहे, सभिनी जी बारे में सोचंदी आहे, हमेशह ख़ुशि रहंदी आहे ऐं माण्हुनि जूं ॻाल्हियूं सबूर सां शांती सां ॿुधंदी आहे। मां नानी सां जाम प्यार कंदी आहियां। मूंखे ॾाढो फ़ख़ुरु आहे त मां श्रीमती सुंदरी उत्तम चंदाणी जी धीउ आहियां। मूंखे हुन जे समूरे रचियल साहित्य जो पढ़ण जो मौक़ो मिलियो जॾहिं मूं सिंधीअ में MA पे कई, ऐं मूं जॾहिं हुन जा नाविल कहाणियूं पढ़ियूं तॾहिं हुन जी सलीस इस्तिलाही ॿोली ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूंखे ईअं लॻो त ॿियनि कंहिं बि लेखकनि अहिड़ी सुहिणी का बि रचना अहिड़ी सुहिणी ॿोलीअ में कान लिखी आहे। मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे माउ ते। तुंहिंजा 2 नावल निकितल आहिनि, हिकिड़ो किरंदड़ दीवारूं पहिरियों ऐं ॿियो प्रीत पुराणी रीत नाली, उन ते कुझु रोशनी विझी सघंदी? ॿियो बि हिकिड़ो किरदारु चिटियो हो किरंदड़ दीवारुनि में, जंहिंमें सिंध खां आयल छोकिरियूं पंहिंजी चौधरी वारी मां निकिरी पंहिंजे घर जे
आर्थिक हालत सुधारण लाइ मिसाल तौर नौकरियूं तुंहिंजी करणु। भूरी जेका कहाणी हुई ऐं तंहिंखां पोइ जेका ॿिए नावल में जेका हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई त भई हिकु छोकिरी ॿिए मर्द खे शादी कयल मर्द खे नाकारे थी फिटो करे, भले उहो केतिरो बि हुनखे प्यारु ॾेखारे पर उहो हुनखे नाकारे थी फिटो करे। इहा ॻाल्हि अॼु बि मां चवां थी केतिरनि ॾुतरियलनि छोकिरियुनि खे हिकु राह रोशन ॾेखारे थी त तव्हीं पंहिंजे पेर ते क़ाइमु रहो, हरू भरू कंहिंजा घर न फिटा। पेश आहिनि